नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सुरनि जे बादशाह कोल कवाल उस्ताद नुसरत फ़तेह अली खान जी अॼु 23वीं वरसी मल्हाई पई वञे। 1948 में फैसलाबाद जे मशहूर कवाल फ़तेह अली खान जे घर पैदा थींदड़ नुसरत फ़तेह अली खान कवाली ऐं लोक मौसीक़ी में पंहिंजी सुञाणप पाण हो। नुसरत फ़तेह अली खान जो पहिरियों तारुफ़ ख़ानदान जे ॿिनि माण्हुनि जो ॻायल कवालियुनि सां थियो। हक़ अली मौला अली ऐं दम मस्त कलंदर मस्त खे सुञाणप ॾेई हिन पंहिंजे फ़न खे इस्लाम जी तबलीग जो ज़रियो बणायो ऐं सॼी दुनिया में केतिरनि ई गैर मुसलमाननि खे मुसलमान कयो। मौसीक़ी में नई जिद्दत सबब हिन जी शोहरत पाकिस्तान मां निकिरी सॼी दुनिया में पखिड़िजी वई। आलमी सतह ते सही माना में हिन जो तख़लीक़ कयल ही पहिरियों शाहकार 1995 दौरान रिलीज़ थींदड़ फिल्म डेड मैन वॉकिंग हो, जंहिंखां पोइ हिन बॉलीवुड जे हिक ॿिए फिल्म द लास्ट टेम्पटेशन ऑफ क्रिस्ट जी बि मौसीक़ी तरदी ॾिनी। उस्ताद नुसरत फ़तेह अली खान फ़न मौसीक़ी जी रूहानी कैफ़ियत जे ज़रिए सॼी दुनिया खे मुरीद बणाए रखियो। आलमी सतह ते जेतिरी शोहरत खेसि मिली इहा शायदि कंहिं ॿिए मौसीक़ीकार या गुलूकार खे नसीब थी हुजे। बेहैसियत कवाल हिन जा 125 ऑडियो एल्बम रिलीज़ थी चुका, जेको हिकु वर्ल्ड रिकॉर्ड आहे। हिन एल्बम्स में द मस्त कलंदर मस्त अली मौला जो हल्का हल्का सुरूर है, मेरा पिया घर आया, अल्लाहू अल्लाहू, किन्ना सोना तैनू रब ने बनाया समेत केतिरा ई यादगार कवालियूं ऐं गीत शामिल है। नुसरत फ़तेह अली खान बॉलीवुड जी केतिरनि ई फिल्मनि जी मौसीक़ी तरबियत ॾियण सां गॾोगॾु पंहिंजी आवाज़ जो जादू बि जगायो, जंहिंमें ओ प्यार हो गया, कच्चे धागे ऐं कारतूस शामिल है। नुसरत फ़तेह अली खान जे फ़न जी तारीफ़ मुल्क तरनम नूर जहान, गज़लनि जे शहनशाह मेहंदी हुसैन ऐं लता मंगेशकर जहिड़ी ॻाइणनि बि कई है। खेसि गीत, गज़ल, कवाली, क्लासिकल, नेम क्लासिकल ते मुकमल अबूर हासिल हुई। नुसरत फ़तेह अली खान पंहिंजे फ़न खे इस्लाम जी तबलीग जो ज़रियो बणायो। नुसरत फ़तेह अली खान जिगर ऐं गुर्दे जी बीमारी में मुब्तला हो, जंहिं सबबु हू लंडन जी हिकु अस्पताल में इलाज हेठि हो, जिते 16 अगस्त 1997 में हिन फ़ानी दुनिया मां लाडाणो करे वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।